नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल कयूं पिया। तहरीक इंसाफ जो भेट जो चूंड निशान बहाल थी वियो आहे। पेशावर हाई कोर्ट जे ॿ रुकनी बेंच महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। पेशावर हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे भेट जे निशान ते चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सियासी पार्टी तौरु पीटीआई चूंड निशान जी हक़दार आहे। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ खे भेट जो निशान अलाट करे। याद रहे तो इलेक्शन कमीशन 22 दिसंबर ते पीटीआई का भेट जो निशान वापस वरतो हो। नाज़रीन एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ जो भेट जो चूंड निशान बहाल थी वियो आहे। पेशावर हाई कोर्ट जे ॿ रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। पेशावर हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे भेट जे निशान ते चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सियासी पार्टी तौरु पीटीआई चूंड निशान जी हक़दार आहे। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ के भेट जो निशान अलाट करे। याद रहे तो इलेक्शन कमीशन 22 दिसंबर ते पीटीआई का भेट जो निशान वापस वरतो हो।